स्वीट होम के सरपरस्त ऐं सरबराह ज़मरद खान IB यूनिवर्सिटी में पापाजानी स्कॉलरशिप तकरीब के खिताब कंदे चयो त अल्लाह ताला जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे अहिड़े नेक कम लाइ चूंडियो आहे ऐं मां सैयद खुर्शीद शाह जो थोराइतो आहियां जंहिं शुरू खां वठी हिन वक़्त ताईं साथ ॾिनो। 2009 में पाकिस्तान स्वीट होम जो आगाज़ मालाकंड खां कयो। अल्लाह जो फज़ल आहे त मुंहिंजा पुट ऐं धीअर सॼे पाकिस्तान में मौजूदु आहिनि। सियासत छॾणु कंहिं बि सियासी कारकुन लाइ वॾो कमु आहे, पर मां पंहिंजी सियासत छॾे इन्हनि ॿारनि लाइ कमु कयो। 27 डिसंबर वारे जलसे में थियल बम धमाके में बि मां अल्लाह जे फज़ल सां महफ़ूज़ रहियसि ऐं हाणे मुंहिंजी ज़िंदगी सिर्फ़ु फ़रिश्तनि ऐं परियुनि लाइ आहे जिन जा वालिदीन हिन दुनिया में नाहिनि। इंशाअल्लाह पापाजानी स्कॉलरशिप वधंदी ऐं समें पुटनि ऐं धीअरनि खे स्कॉलरशिप ॾिनी वेंदी। तकरीब के खिताब कंदे सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त पाकिस्तान स्वीट होम पाकिस्तान जो न पर दुनिया जो मॉडल आहे जंहिंमें घटि में घटि 500 ॿारड़ा हुजनि। पाकिस्तान जे हर शहर में क़ाइमु थियण का वॾी ॻाल्हि नाहे। तकरीब के PP जे मरकज़ी अॻवान कमर ज़मा कायरा, स्वीट होम सखर जे इंचार्ज शबीर मेमण ऐं ॿियनि पिणु खिताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची